सिंध बार काउंसिल जी 63 सीटुनि ते पोलिंग जो वक़्तु ख़त्म। वोटनि जी ॻणप जारी। 63 सीटुनि लाइ 160 उम्मीदवार मैदान में लथल। कराची जी 16 सीटुनि लाइ 101 उम्मीदवारनि में मुक़ाबिलो। मीरपुर सखर ऐं ॾाड़काणे जी 17 सीटुनि लाइ 50 उम्मीदवारनि में मुक़ाबिलो। सूबाई वज़ीर ज़िया हुसैन लंजार, आमिर नवाज़ बड़ाइच, अदर अब्बास सोलंगी ऐं ॿियनि उम्मीदवारनि में मुक़ाबिलो। केबी लगारी, सैद जाफ़र शाह, जमान नासिर बिल्लो, केबी रिंद, राशिद दुरानी ॿियनि उम्मीदवारनि में मुक़ाबिलो। 3000 खां वधीक वकीलनि वोट जो हक़ इस्तेमालु कयो। पोलिंग सुबुह 9 वॻे खां शाम 5 वॻे ताईं जारी रही। भारत ऑपरेशन सिंदूर में नाकामी खां पोइ ख़ुदि मुहिम ते लही आयो। भारती कुझु एजेंसी एजाज़ मला नाले मोहाणे खे गिरफ़्तार करे पंहिंजे लाइ कमु करण ते राज़ी कयो ऐं माली लालच ऐं दबाव ज़रिए एजाज़ मला खे आर्मी, नेवी, रेंजर्स जूं वर्दियूं ख़रीद करण जो टास्क ॾिनो। एजाज़ मला वर्दियूं ख़रीद करे रहियो हो त पाकिस्तानी एजेंसियुनि हुन जी निगरानी शुरू कई, खेसि गिरफ़्तार करे वरितो। सुस्तमा वारे वज़ीर अता तालर जी प्रेस कॉन्फ्रेंस चवण ते एजाज़ मला गिरफ़्तारी खां पोइ ॾोह जो इतराफ़ कयो आहे। मुमलिकती वज़ीर तलाल चौधरी चयो त पहिरियों ऑपरेशन सिंदूर हो, हाणे हीउ ऑपरेशन प्रोपेगेंडा आहे। भारत पाकिस्तान जे हक़ जी जंग में फतह ऐं सिफ़ारती कामयाबी सबबि परेशान आहे। ख़िते जी तरक्की जे लाइ बिलारल कश्मीर जी आज़ादी अणटर आहे। भारत में मुसलमाननि ख़िलाफ़ ज़ुल्म जी बाज़ार गरम आहे। पीपल्स पार्टी हुकूमत गिलगित बल्तिस्तान खे कानून साज़ असेंबली ॾिनी। शहीद भुट्टो गिलगित बल्तिस्तान में FCR खे ख़त्म कयो। गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे सिहत ऐं तालीम जूं सहूलियतूं ॾिनियूं। पीपल्स पार्टी हमेशह गिलगित बल्तिस्तान खे मोहबत जो पैगाम ॾिनो। गिलगित बल्तिस्तान मुंहिंजो घर आहे। सदर आसिफ ज़रदारी जो गिलगित बल्तिस्तान जे 78 जश्न आज़ादी जी तक़रीब के ख़िलाफ़ संदसि चवणु आहे त 1 नवंबर 1947 ते गिलगित बल्तिस्तान जे अवाम अज़ीम क़ुर्बानियूं ॾेई आज़ादी हासिल कई। 1947 जी जंग में गिलगित बल्तिस्तान जा 1700 जवान शहीद थिया। गिलगित बल्तिस्तान जे अवाम जी बहादुरी खे कॾहिं बि विसारे नथा सघूं। गिलगित बल्तिस्तान जी सियाहत जे लिहाज़ खां निरालो माॻ आहे। जबल मादनियात सां मालामाल आहिनि। पंहिंजी एयरलाइन मिलणु घुरिजे। गिलगित बल्तिस्तान जी पुलिस ऐं पाक फ़ौज जे दस्ते सदर आसिफ ज़रदारी खे सलामी ॾिनी। FBR खे हलंदड़ माली साल जी शुरूआती 4 महीननि में 270 अरब रुपयनि जो शॉर्टफॉल। इदारो मुक़ररु हदफ़ जी भेट में घुर्बल टैक्स रेवेन्यू हासिल न करे सघियो। ज़रनि मूजिबि FBR जुलाई खां अक्टूबर ताईं 3840 अरब टैक्स जमा करे सघियो। हदफ़ 4109 अरब रुपया मुक़ररु हो। FBR पारां 205 अरब रुपया रिफंड जारी। अक्टूबर में 70 अरब रुपयनि जो शॉर्टफॉल। अक्टूबर दौरान 955 अरब रुपया टैक्स जमा कयो वियो। टैक्स उगाड़ी जो हदफ़ 1026 अरब रुपया मुक़ररु हो। इनकम टैक्स, सेल्स टैक्स, कस्टम्स ड्यूटी ऐं फेडरल एक्साइज़ ड्यूटी समेत समूरनि शोबनि में टैक्स उगाड़ी रेवेन्यू हदफ़ खां घटि रही। मलिया जे मेमनगोट में ख़ानगी क्लिनिक में व्यायाम कराइण जा पैसा न हुजण सबबि 9 ॼावल ॿार डॉक्टराणी खे विकिरे जो इंकशाफ। मेमनगोट पुलिस जी कार्रवाई। विकिरो कयल ॿार पंजाब मां हथ कयो वियो। ॻोठ रईस वलीदाद जोखियो डांगशोरो जी रहवासण औरत शहनाज़ ख़ातून पारां डॉक्टराणी ते अस्पताल में गुर्बत सबबि डिलीवरी जो बिल अदा न करण सबबि ॿार विकिरो कराइण जो इल्ज़ाम। नारी शहनाज़ ख़ातून जो चवणु आहे डिलीवरी जा पैसा न भरण सबबि डॉक्टराणी ॿार ख़रीद करे कुझु रक़म ॾिनी। SSP मलीर खे लिखत में दरख़्वास्त करे ॿार वापसि कराइण जी घुर करण खां पोइ पुलिस पंजाब मां ॿार हथ करे वारसनि हवाले कयो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। क्लिनिक इंतज़ामिया जो चवणु आहे त औरत ॿार पंहिंजी मर्ज़ी सां विकिरो कयो हो। गैर कानूनी रहंदड़ अफ़गान शहरियुनि जी वापसी जे लाइ ख़ैबर में तुर्खम सरहदी गुज़रगाह खोली वई।
ॿी तरफ़े वापार लाॻीतो बंदि समय अफ़गान शहरी तुर्खम इमिग्रेशन पॉइंट ते पहुची विया। डिप्टी कमिश्नर ख़ैबर जो चवणु आहे तुर्खम सरहदी गुज़रगाह वापारी पैदल अचवञ जे लाइ लाॻीतो बंदि रहंदी। पाक अफ़गान छिकताण सबबि तुर्खम सरहदी गुज़रगाह 11 अक्टूबर ते बंदि कई वई हुई। सूबे की बेहतरी के लिए गॾिजी वेही ॻाल्हि ॿोल करण लाइ तैयार आहियूं। केपी सूबे के वफ़ाक़ी सपोर्ट की ज़रूरत है। सूबाई काबीना इंतज़ामी मामलों के दुरुस्त नमूने हलाइण खे तरजीह ॾे। सूबे जो कुराम जमात भी संजीदा रवैयो अख्तियार करे। केपी के गवर्नर फैसल करीम कुनी जो मीडिया से ॻाल्हियूं। संदसि चवण सूबे जो अमन अमान असांजी तरजीह है। खेनि NFC के लिए तैयार करण घुर्जे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो कश्मीर जो फ़ैसिलो इस्लामाबाद में न पर कश्मीर में थींदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सां रावल हाउस रावलपिंडी टनोजाम में तक जे माण्हुनि मुलाक़ातूं कयूं। पंहिंजनि मसइलनि खां आगाही ॾिनी। शहरनि तरक़ियाती मकानी अवामी भलाई सां लाॻापियल मामलनि बाबति सीनियर वज़ीर खे आगाह कयो। शर्जील मेमण तक जे माण्हुनि जा मसइला ॿुधी हल लाइ लाॻापियल खातनि खे फ़ौरी हिदायतूं जारी कयूं। संदसि चवण अवाम जी ख़िदमत पीपल्स पार्टी जी तरजीह आहे। अवामी मसइलनि हल लाइ हर मुमकिन कदम खयां पिया वञनि। सारे जो मुनासिब अघ न मिलण गैर कानूनी कटौती खिलाफ कमर्शियल रात कोटी 12 में एहतजाज। JUI सिंधारियत आबादगार ताज सॾ ते जिनी शहरनि में एहतजाजी रैलियूं। अॻवाननि जो त सारे जो मुनासिब अघ न ॾेई हारियुनि ऐं आबादगारनि सां ज़ुल्म कयो पियो वञे। वापारियुनि मनपसंद अघ मुक़ररु करे छॾिया आहिनि। सारियुनि जो फ़ी मण अघ 4000 रुपया मुक़ररु करे गैर कानूनी कटौती बंदि कराई वञे। जैकबाबाद भरिसां कार खाई में किरी पई। 2 ॿारनि समेत 3 ॼणा फौत, 3 ज़ख़्मी। बलूचिस्तान खां ईंदड़ तेज़ रफ़्तार कार खाई में किरी पई। हादसे में औरत हनीफ़ा, 2 ॿार अंशुल ऐं अरसलान अजल जो शिकार थी विया। हादसे जो शिकार कुटुंब सिबी खां पंजाब वञी रहियो हो। रहीम खान में पुलिस पारां केस दाख़िल न करण सबबि ॻोठाणे एहतजाजनि पाण खे ॿाहिरि ॾेई छॾी। ॻोठ खंदाणी वासी अली ख़ान शाहाणी थाणे अॻियां पाण मथां पेट्रोल हारे ॿाहिरि साड़े छॾियो। बाहि सबबि ॻोठाणे जो जिस्म सड़ी वियो। मुतासिर अली ख़ान जो चवणु आहे टूटनो रहीम खान थाणे ते केस दाख़िल कराइण वियो पर पुलिस केस दाख़िल करण बदिरां बार बार चकर कटराया जंहिं सबबि हुन पाण खे ॿाहिरि ॾिनी। पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका जे विच में T20 मैच अॼु खेॾी वेंदी। 3 मैचिस जी सीरीज़ जे फ़ैसिलाइती मैच में 2 टीमूं खटण जे लाइ